शेर रे पुट मां सब कुछ समझा थो मूंखे बि शौक़ु कोन्हे त को रूंडे वारनि जी मदद कजे। मां त हुन सां ॻाल्हाइण ई छॾे ॾिनो हो, पर अधीअ जे करे पंहिंजे भाणजनि खे मौत जे मुंहं में अकेलो नथो छॾे सघां। बाबा साईं, तमाम जल्द सांवलाई चाकर खान खे गोॾनि भर झुकाए ॻाल्हियुनि लाइ राज़ी कंदासीं। रूंडे जी भेण हसीना बेगम जे करे उन्हनि जा वाकई पाण में इख़्तिलाफ़ हुया, पर इन रूंडे वारनि जी बेहयानि जे करे उहो पंहिंजो लॾो खणी हितां हलिया विया। हाणे जेकॾहिं उहे हिते वापसि आया आहिनि त पक ॼाण त उन्हारे पीउ हाशिम उन्हनि खे मोकिलियो हूंदो पंहिंजी भेण जी मदद लाइ। हू वधि में वधि पंहिंजी भेण खे बचाइण जी कोशिशि कंदा। बाक़ी रूंडो या जाबर मरी थो पए त उन्हनि जे करे उन्हनि ते को बि असर या फ़र्क़ु कोन पवंदो। चाकर खान, ॾिसणो इहो आहे त हाणे केरु थो कंहिंखे गोॾनि ते झुकाए। हल था बरादा चल तोखे हिकिड़ी सुठी सलाह ॾींदसि। पंहिंजी जवानी ते तरस खा ऐं हितां माठड़ी में हलियो वञ। जेकॾहिं हिन दुश्मनी जे दुॿण में तूं फासी वए न त पोइ उतां निकिरी कॾहिं बि कोन सघंदे। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।